मलीर में अवां खे अपडेट कंदालू। रिपोर्ट करवा फिरोज़ कीरियो। स्टील टाउन थाने की हद में साफ़ पानी की डिघी बंदिश खिलाफ थियल एहतजाज से पुलिस पारां केस दाख़िल किया वियो है, पर हैरत अंगेज़ तौर ते एहतजाज की मुबैना सरपरस्ती कंदड़ पीपी मक़ामी अगवाणनि जा नाला FIR में कढी छॾिया आहिनि। ज़रियनि मूजिब स्टील टाउन ऐं भरपासे जे इलाक़नि में केतिरनि ई हफ़्तनि खां पीअण जो पाणी बंदि आहे, जंहिं ख़िलाफ़ मुतासिर थियल शहरियुनि क़ौमी शाहराह ते एहतजाज कयो। मक़ामी माण्हुनि धरणो हणी इंतज़ामिया खां पाणी की फ़राहमी बहाल करण जो मुतालबो कयो। पुलिस इन एहतजाज के गैर कानूनी करार ॾेई केतिरनि ई आम शहरियुनि ख़िलाफ़ केस त दाख़िल कयो, पर जिन अगवाणनि इन एहतजाज की अगवाणी कई उन्हनि जा नाला ॼाणी वाणी FIR में गायब किया विया, जंहिं ते शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां हैरत ऐं ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु हो त पुलिस बाअसर सियासी शख़्सियतुनि जी सिफ़ारिश ऐं दॿाउ हेठि अची एहतजाज जी असल ज़िम्मेवारनि जा नाला हटाए छॾिया आहिनि, जेको इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि जी सरासर भन करी आहे।